तव्हां जेको आहे हिन एरिया खे ॾिसो था, तव्हां जेके हिते गडाफ टाउन जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल अॻूणो उनजे हिते जा निगरान आहियो, चीफ इंजीनियर साहब आहियो, सब इंजीनियर, अवां जेके जिन स्कीमुनि खे ॾिसो था इलाइक़े वासियुनि जे वॾी तरह में गॾु ख़ुशि थिया हूंदा, उन्हनि जे लाइ नया इफ़्तिताह कयल टाउन चेयरमैन वाइस चेयरमैन मौजूदु आहे। तव्हां पंहिंजे कहिड़े ख़्यालनि जो इज़हार कंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं त असांखे हिते असांजे इलाइक़े अंदरि का अहिड़ी शइ ठहे थी त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजा जेके ॻोठाणा आहिनि माण्हू आहिनि जेके उहे इन्हनि शयुनि लाइ वीचारा जेके माना तक़रीबन ॾाढा परेशान हूंदा आहिनि, जेके असां हिते जेके अहिड़ी शयूं ठाहींदा असांखे पाण दिली ख़ुशी थींदी आहे। ऐं टाउन जा थोरा वसाइल हुअण जे करे बि असांजी जेकी टाउन TMC गडाफ तमामु सुठो बहितर कमु करे रही आहे। हिते असां इफ़्तिताह कयो कम्यूनिटी सेंटर जो आहे जेको अली नवाज़ ॻोठ में आहे पंहिंजो। इन खां अलावा असां हिते वाटर सप्लाई लाइन जो बि इफ़्तिताह करायो हुयो ऐं कम्यूनिटी सेंटर ई तव्हांजे साम्हूं आहे माशाल्लाह। उहे कम बि तक़रीबन जेके माना फाइनल पोजीशन में इंशाअल्लाह नेक्स्ट वीक में या इन में ई असांजो इरादो त उन्हनि जा बि जेके माना उन्हनि खे कम पूरा करे जल्द खां जल्द उन्हनि जा उहे हिते इख्तियार खान बचाणी जो ॻोठ आहे जेको उते बि असां कम्यूनिटी सेंटर ठारायो आहे। ऐं इलाही जेके से माना ॻोठनि में जेके हर ॻोठ अंदरि असांजो वाइस चेयरमैन जाम मोहम्मद साहब, चेयरमैन तारिक साहब, उन्हनि हर ॻोठ अंदरि टैंकियूं वाटर टैंक ॾिना आहिनि जेके ॻोठाणनि खे तमामु वॾी सहूलियत थी आहे, जेके पाणी पंहिंजो ज़ख़ीरो करे सघनि था। बिजली न हुअण जे करे उहे ॾाढियूं असांखे माना जेको दुआऊं ॾियनि था त भई जेको पाणी हिते बिजली 8 ॾींहं न हूंदी आहे त असां कम से कम वाटर स्टोरेज टैंक ठहियल जंहिंमें 8 ॾींहं जो ज़ख़ीरो त आहे। ऐं इंशाअल्लाह इन्हनि जो बि असां इफ़्तिताह जल्द कराईंदासीं।